नाज़रीन प्रोग्राम बेटवाल सां गॾु मां आहियां प्याज़ खीर प्याज़ मूं तव्हां अंदाज़ो लॻायो हूंदो यानी सिंधी में बसर हूंदो आहे ऐं खीर जंहिंसां ॾही ठहंदी आहे यानी फिटल खीर। असां हर प्रोग्राम वांगुरु हिन प्रोग्राम में बि तव्हांखे इंतिहाई बोर कंदासीं। असां सां महिमान शख़्सियत मौजूदु आहे सकाफ़त खाते जी सूबाई वज़ीराणी आहे ऐं मैडम पुनू हलीचो साहिबा। असां तव्हांखे वेलकम चऊं था मैडम। SMS आयो आहे ॿुधो ॾाढो मज़ो आहे। SMS आहे चवे थो हिकिड़े माण्हू कुकड़ चोराई, कुकड़ सम्झो था, कुकड़ चोराई ऐं पोइ जॾहिं उहो घरु वियो त न बिजली हुई, न पाणी हुयो, न गैस, न अटो, न चांवर, कहिड़ा कहिड़ा SMS। अच्छा पोइ उहा मुर्गी उनखे खिली करे चए पई त ॾाढी थी माण्हू ॾिसो न कहिड़ा कहिड़ा SMS था कनि मूंखे। हा तव्हां छा पई चओ? मैडम सभ खां पहिरियां मां तव्हां सां सुवालु इहो कंदुसि त तव्हां कीअं आहियो, कीअं तव्हांजी मिनिस्ट्री हली रही आहे, छा तव्हां मिनिस्ट्री में हिन महिल ताईं फ़नकारनि जे लाइ छा कयो या कहिड़ी जाखोड़ हली रही आहे, छा सोचे रहिया आहियो सिंध जी फ़नकारनि जे लाइ जेके मरी रहिया आहिनि, जेके ज़िंदा आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हां छा सोचे रहिया आहियो? जी ही कंगन ॾिसो, ही सदर मां वरितो आहे। कीअं सही आहे? 20 रुपए मिलियो? सही मिलियो? जी मैडम तमामु बहितरीनु कंगण आहे, पर मुंहिंजे सुवाल जो जवाबु तव्हां इन कंगण में लटाए न ॾियो। मुंहिंजे सुवाल जो जवाबु इहो आहे त सिंध जा जेके फ़नकार आहिनि, जेके मरी विया आहिनि, जेके ज़िंदा आहिनि, तव्हां उन्हनि जे लाइ छा कयो आहे, छा करे रहिया आहियो? अदा ॾिसो सभ खां पहिरियां त मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे हिते विहारियो कंहिं आहे। मूंखे तव्हां पंहिंजे डायरेक्टर प्रोग्राम्स जो नंबर ॾियो या ॿुधायो त उहो आहे केरु, या तव्हांजो डायरेक्टर न्यूज़ केरु आहे, या तव्हांजो डायरेक्टर करंट अफेयर्स केरु आहे जंहिं अहिड़े जाहिल क़िस्म जे माण्हूअ खे हिते विहारियो आहे जंहिंखे इहा ख़बर ई न आहे त आउं केरु आहियां। आउं सकाफ़त जी वज़ीराणी न पर सकाफ़त जी वज़ीर आहियां। तव्हांखे इहा ख़बर न आहे, तव्हांखे इहा तमीज़ न आहे त तव्हां कंहिंसां था ॻाल्हायो ऐं कंहिंजे बारे में था ॻाल्हायो ऐं छा था ॻाल्हायो। मैडम माफ़ु कजो, मां शुरू में ई तव्हांजो तारुफ़ करायोसि त सकाफ़त खाते जी सूबाई वज़ीराणी आहे मोहतरमा पुनू हलीचो साहिबा, पर तव्हां SMS में गुम हुयव। जी हा SMS बि त ज़ाहिर ईंदा आहिनि, जवाबु ॾियणा पवंदा आहिनि उन्हनि खे। हा त तव्हां सकाफ़त जी जॾहिं ॻाल्हि कई त मां तव्हांखे ॿुधायां त सकाफ़त खातो असांखे कॾहिं मिलियो? अॼु खां 3 साल अॻु में। ठीकु आहे, 3 साल अॻु में फ़नकारनि जी छा हालत हुई ऐं हाणे फ़नकारनि जी छा हालत आहे। तव्हां ॾिसो असां फ़नकारनि लाइ छा न कयोसीं, ॿुधायो। जेकॾहिं फ़नकार खे पेट में सूर थो पए त उनजे लाइ बि कल्चर डिपार्टमेंट ज़िम्मेवारु आहे। जेकॾहिं कंहिं फ़नकार खे कंहिं बि हैसियत सां मथे में सूर थो पए त उनजे लाइ बि कल्चर डिपार्टमेंट कुझु करे। हाणे ॿुधायो त कल्चर डिपार्टमेंट या सकाफ़त खातो आख़िर छा करे? तव्हां मूंखे इहो ॿुधायो त आख़िर छा करे, छा न करे। मां तव्हांखे ॿुधायां त असां छा कयो आहे सकाफ़त खाते जे लाइ। मां तव्हांखे ॿुधायां, मां तव्हांखे केतिरा ॻणाया हिते, मां तव्हांखे केतिरा कम ॻणाया सकाफ़त खाते जा। मां तव्हांखे ॿुधायां थी हिकिड़ी ॻाल्हि त असांजो हिकिड़ो तमामु सुठो आर्टिस्ट हुयो जुमन भंड साहबु। जुमन भंड तमामु सीनियर आर्टिस्ट हुयो, लीजेंड आर्टिस्ट हुयो, जंहिंखे वफ़ात कए 20 साल थी विया आहिनि। असां उनजी वरसी कईसीं। अॼु खां ॿुधायो त 20 साल अॻु में वरसी थी आहे उनजी? कॾहिं न थी आहे। असां उनजी वरसी कईसीं, उन वरसीअ ते 1.5 करोड़ रुपया ख़र्चु आयो। 1.5 करोड़ यू मीन 1 करोड़ 50 लख रुपयो ख़र्चु आयो उन ते। हाणे ॿुधायो त उहा वरसी कईसीं, ज़ाहिर आहे उहो बि फ़नकारनि जी सहायता जे लाइ कईसीं न। हाणे आउं छा कयां ॿुधायो त आउं छा कयां? मैडम तव्हां निभागा छा थो करे, छिरक थो भराए घड़ी घड़ी, आहिस्ते आहिस्ते ॻाल्हाए। मैडम मुंहिंजो इहो स्टाइल आहे, मां वेलकम बैग बि ईअं चवंदो, ॿ 2 दफ़ा किरी पियो आहियां मां। मैडम तव्हांजी ॻाल्हि कई त जुमन भंड जेको 20 साल पहिरियां मरी वियो, उनजे प्रोग्राम में तव्हां 20 लख रुपया ख़र्चु कया। 20 लख न 1 करोड़ 50 लख। करेक्ट कयो। आउं इहो कॾहिं बि बर्दाश्त न कंदसि त तव्हां फिगर में हेॾे होॾे कयो, फैक्ट्स ऐं फिगर खे हेॾे होॾे न कयो। 1 करोड़ 50 लख रुपया असां उनजी वरसी ते ख़र्चु कयो आहे। जेको जुमन भंड हिकु कॉमेडियन हुयो, हिकु आर्टिस्ट हुयो, लीजेंड आर्टिस्ट हुयो, उन ते 1 करोड़ 20 लख रुपया उनजी वरसी ते ख़र्चु कयो आहे। जी मैडम मां इन सुवाल ते अचां थो त तव्हां जीअं फरमायो त जुमन भंड जेको मज़हिया फ़नकार हो, लाड़काणे जो हो पाण, उनजी वरसीअ ते जेको 20 साल पहिरियां मरी चुको आहे, 1 करोड़ 50,000 रुपयो तव्हां ख़र्चु कयो। 50 लख रुपयो। मां वरी चवंदसि त तव्हां ग़लति पिया ॻाल्हायो, तव्हां ग़लति पिया ॻाल्हायो। तव्हां जेके करंट अफेयर्स जा जेके एंकर पर्सन आहियो न, पाण खे मोतबर सम्झंदा आहियो, सम्झो न। इहो प्याज़ जहिड़ो मुंहुं खणी करे तव्हां वियो था टीवी ते, तव्हां छा था सम्झो त तव्हां माण्हुनि खे वणो था? हरगिज़ बि न। आउं त नथी सम्झां तव्हां माण्हुनि खे वणंदा हूंदा। तव्हांखे फैक्ट्स ऐं फिगर जी ख़बर न आहे। 1 करोड़ 50 लख रुपयो ख़र्चु थियो आहे वरसी ते, तव्हां हुनखे घड़ी घड़ी घटि था कयो।
ऐं कॾहिं बि इहो बर्दाश्त न कंदुसि। हरियाब साहिबु ॿुधायो न मां कहिड़ा सुवाल कयांसि। साईं तव्हां ॿुधायो, तव्हां वॾा आहियो न। साईं आफ़ताब साहिबु, साईं तव्हां ॿुधायो न कहिड़ो सुवाल कयांसि। अच्छा जुमन भट्ट ज़िंदा आहे, अच्छा ठीकु आहे। मैडम तव्हांजे इतला लाइ अर्ज़ु इहो आहे त जंहिं माण्हूअ लाइ तव्हां वरसी कराई 1,50,00,000 रुपयो ख़र्चु कयो, उहो माण्हू ज़िंदा आहे। जुमन भट्ट अञा ताईं ज़िंदा आहे। अगरि तव्हां उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में नथा घुरायो, इहा हिकु ॿी ॻाल्हि आहे, पर जुमन भट्ट तव्हांजे इतला लाइ इहो अर्ज़ु आहे त जुमन भट्ट ज़िंदा आहे, ज़िंदा आहे, ज़िंदा आहे। उहो त ज़िंदा हूंदो आहे, बिल्कुलु। फ़नकार जेको आहे ज़िंदा हूंदो आहे, माण्हुनि जे दिलि में ज़िंदा हूंदो आहे। हाणे ॾिसो न, फ़नकार कॾहिं बि मरी नथो सघे। फ़नकार तव्हां कॾहिं बि उनखे मारे नथा सघो। फ़नकार दिलनि में ज़िंदा हूंदो आहे। बाक़ी जेकॾहिं असां पंहिंजी कागज़ी कार्रवाई में उनखे मारे छॾियो आहे त पोइ उन में तव्हां खे कहिड़ो एतिराज़ु हुजणु खपे? मुंहिंजे ख़्याल में कोई एतिराज़ु न हुजणु खपे। मैडम ॾिसो न, हिकिड़ो माण्हू मुयो ई न आहे, जंहिंजो लाश न खॼो आहे, जंहिंजे घर जा भाती रुना न आहिनि, जंहिंजी ख़ैरात न थी आहे, जंहिंजो जुमाणो न थियो आहे, टीजो न थियो आहे। जुमन भट्ट अॼु बि ज़िंदा आहे, पर मसइलो इहो आहे जो हू माण्हुनि जे ध्यान में न आहे, सक़ाफ़त खाते जे ज़हन में न आहे, त इहो फ़नकार बि ज़िंदा आहे। पुछा करे थी वठां, तव्हां हिकिड़ो मिंट बीहो, ऐं सांझी साहिब खे फ़ोन कयां थी, ऐं हाणे पुछा थी करे वठां, तव्हां घबरायो न। हेलो, हा सांझी साहिब छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? हा, इहो जुमन भट्ट आहे छा कोई फ़नकार जंहिंजी वरसी कईसीं? हा, 1,50,00,000 ख़र्चु कयोसीं। हा हा, 1,20,00,000 किथे ख़र्चु थियो हुयो उहो त ॿुधाइबो आहे न। ठीकु आहे। हा, उहो ज़िंदा आहे छा? न, हाणे तव्हांजे इतला लाइ अर्ज़ु आहे, कल्ह उहो मरी वियो। नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिठो त असांजे कुझु सुवालनि जा जवाब पुनू हलीचो साहिबा सूबाई सक़ाफ़त खाते जी मिनिस्टर आहे। ऐं तव्हांखे हर क़िस्म जो जवाबु ॾींदसि। ऐं तव्हांखे ॿुधायां त आउं पंहिंजे हथनि सां वञी करे फ़नकारनि खे चेक विरहाईंदी आहियां। तव्हांखे ख़बर आहे? तव्हां पुछो तव्हांजो कहिड़ो आर्टिस्ट आहे ड्रामनि जो जेको सदाईं कमदार जा कैरेक्टर कंदो आहे, जेको ॻाल्हाईंदो आहे, अरे ॻाल्हि त ॿुधो, इहो 4 वाज वाला जी तॾहिं ख़बर आहे, इहो किथे आहे? इहो जेको मीरू लाखो आहे, इन मीरू लाखे खे आउं पाण वञी करे ख़ुदि बज़ाते ख़ुदि 15,000 रुपयनि जो चेक ॾेई आहियां। ॾिसो त केॾो न अलमियो आहे त हिकिड़ो एॾो मशहूरु फ़नकार आहे जेको डिफेंस में रहे थो ऐं उनजो बंगलो आहे पंहिंजो, उन वीचारे खे सिर्फ़ु 15,000 रुपया ॾिना विया आहिनि। जेको ॾींहुं राति मसरूफ़ आहे ड्रामनि में, उनखे 15,000 रुपया ॾिना आहिनि। त हू कीअं इहो गुज़ारो करे सघे थो? हू गाॾी अफोर्ड कीअं करे सघंदो सिर्फ़ु 15,000 में? जी मैडम, इन जो तव्हां वटि कहिड़ो जवाबु आहे? तव्हांखे ॿुधायां त असीं अहिड़ो कमु कॾहिं बि न कंदा आहियूं जंहिंसां कॾहिं का शर्मसारी थिए। तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मूं ख़ुदि बज़ाते ख़ुदि हिकिड़े अहिड़े आर्टिस्ट जे पोयरनि सां ताज़ियत बि कई वञी ऐं उन्हनि खे चेक बि ॾिनो। उहे चेक जॾहिं उते खणी विया कैश कराइण जे लाइ, त उन्हनि सां जेका हालति थी उनजी आउं ज़िम्मेवार त न आहियां न, आउं त चेक ॾींदी आहियां। जी मैडम, तव्हां सां हिकिड़ो ॿियो सुवालु आहे मुंहिंजो त तव्हां हिकिड़ी ॿी वरसी कराई हुई जंहिंमें तव्हां तक़रीबन 20 लख रुपया ख़र्चु कया हुया, पर उहो माण्हू बीमारी जी अलामत में मरी वियो। हू 10,000 रुपया घुरंदो रहियो त मूंखे 10,000 रुपया ॾियो त मां पेट जो इलाजु करायां, पर हू मरंदे मरी वियो। तव्हां हुन फ़नकार ताईं न पहुतव, हू मरी वियो। जॾहिं मरी वियो, मरण खां पोइ तव्हां हुननि जी वरसी कराई, उन ते 20 लख रुपया ख़र्चु कया। इहे कहिड़े कम जा? ॾिसो, जॾहिं उन्हनि असांखे दरख़्वास्त ॾिनी हुई उन वक़्तु समरी जेका हुई उहा CM साहिब वटि पयल हुई। ठीकु आहे। हाणे CM साहिबु जेकॾहिं साइन नथो करे त उन में आउं त ज़िम्मेवार न आहियां न। ठीकु आहे न। उन में सक़ाफ़त जी वज़ीरानी छा करे? तव्हां इहो ॿुधायो। CM साहिब खे तव्हां ॾिठो आहे त उहो अधु निंड में हूंदो आहे, अधु जाग में हूंदो आहे। हाणे जेकॾहिं CM साहिब वटि समरी पई आहे, समरी ते उहो साइन नथो करे, त उन में ॿुधायो त आउं छा कयां? ॿुधायो न। न आउं तव्हां खां थी पुछां सवाल, तव्हां मोतबर लॻा जेके एंकर पर्सन थी वेठा आहियो, तव्हां इहो ॿुधायो मूंखे त आउं छा कयां? आउं त पोइ बि औरत थी करे उन्हनि वटि वञा थी, फ़नकारनि वटि, उन्हनि खां पुछणु वञा थी, उन्हनि जो हाल पुछां थी, उन्हनि खे पैसा ॾियां थी, पर तव्हां चओ था त उन्हनि खे नथो मिले कुझु बि। मूं बज़ाते ख़ुदि मां हिकिड़े आर्टिस्ट वटि वई आहियां, उनखे चेक ॾिनो आहे। चेक ते एड्रेस जेका हुई, उन एड्रेस ते उहो आर्टिस्ट पहुतो आहे। तव्हांखे शायदि उहो आर्टिस्ट मिलियो बि हुयो जंहिंखे मूं चेक ॾिनो।
मैडम माफ़ु कजो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। हिकिड़ो माण्हू जेको मरी थो वञे, हिकिड़ो फ़नकार मरे थो, तव्हां उनखे उनजी बेवा खे हिकिड़ो चेक था ॾियो। चेक ते लिखियलु आहे त हे जेको आहे सो 20 लखनि जो चेक आहे। जॾहिं उहा बेवा इन ख़ुशी मंझां 10 लख रुपया कर्ज़ु खणे थी, हिकिड़ो घरु वठे थी, उन चेक जी तारीख़ 10 ॾींहंनि खां पोइ आहे। उहा जॾहिं उते पहुचे थी उन जॻह ते, त उते बैंक न आहे, हिकिड़ो प्लाट आहे। प्लाट ते हिकिड़ो बोर्ड लॻो पियो आहे त हिते बैंक ठहंदी। त तव्हां इन बारे में छा चवंदो त हुन औरत उते बेहोश थी वई, किरी पई, पोइ हुन जा पुट उनखे खणी विया खट ते, अॼु उहा औरत मरी वई। इहो छा अलमियो आहे? ॾिसो, तव्हां जेका ॻाल्हि करे रहिया आहियो उहा माज़ी जी ॻाल्हि करे रहिया आहियो। तव्हां अरबाब जे दौर जी ॻाल्हि करे रहिया आहियो। हाणे अरबाब जंहिं दौर में हूंदो उन दौर में ईअं थींदो हो। असांजे दौर हूंदे कॾहिं ईअं न थियो आहे। तव्हां ॾिसो, असां फ़नकारनि जे लाइ छा न कयो आहे, उनजी फलाह ऐं बहबूद जे लाइ छा न कयो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां केतिरा घणा आहियूं तव्हांखे ॿुधायां त मूं म्यूज़िशियन्स जे लाइ, साज़िंदनि जे लाइ, जेके असांजा साज़िंदा आहिनि उहे मूंखे तमामु घणा पसंदि आहिनि। ऐं ख़ुदि पाण ॻाईंदी आहियां। तव्हांखे शायदि यादि हूंदो, उस्ताद हनीफ़ लाशारी मुंहिंजो उस्तादु आहे। ऐं पाण सुठी गुलूकारा बि रही चुकी आहियां। नंढे हूंदे असां कलाम चवंदा हुआसीं। हाणे त ॾाढा सुठा कलाम अची विया आहिनि। मां तव्हांखे उहो बि ॿुधाईंदुमि अगरि तव्हां मूंखां पुछो त मुंहिंजो पसंदीदा कलाम कहिड़ो आहे त। जी मैडम, मां तव्हां सां इहो सुवालु कंदुसि त तव्हांजो पसंदी जो कलाम कहिड़ो आहे? हूअं त तमामु घणा पसंदि आहिनि मूंखे कलाम, पर मां अॼुकल्ह शेख अयाज़ साहिब खे ॾाढो पढ़ां थी। ऐं शेख अयाज़ साहिब जी शाइरी आहे, ऐं उनजो कलाम बि ठहियो आहे। इंडिया में फिल्म ठही आहे दबंग, शायदि तव्हां ॾिठी हूंदी, जंहिंमें हू कलाम बि आहे, तांक ते रहते तुझको सांझ सवेरे। उनजो हिकिड़ो गानो आहे, शेख अयाज़ साहिब जी शाइरी आहे, मूंखे ॾाढो वणंदी आहे। त मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, अमिया से आम हुई डार्लिंग तेरे लिए, मैं झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी के होंठ गुलाबी नैन शराबी चाल नवाबी रे, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। अच्छा, अॼुकल्ह वरी जेको आयो आहे नओं ट्रेंड हिकिड़ो आयो आहे, नओं ट्रेंड हली पियो आहे, चवंदा त शीला की जवानी। हाणे शीला की जवानी छा आहे इहा तव्हांखे ख़बर न हूंदी त शीला की जवानी छा आहे। इहो तव्हां वञी शीला खां पुछो, ठीकु आहे न। ॾिसो मैडम, हाणे असां वटि न अहिड़ी शीला आहे, न असां कंहिंखां पुछी सघूं था। करे तव्हां वटि शीला न आहे त तव्हां वटि शर्मिला त आहे न। तव्हां शर्मिला खां पुछो, शीला की जवानी जे बारे में शर्मिला खां पुछो। तव्हां ई ॿुधाए छॾियो भला। हा, आऊं त आहियां सकाफ़त जी वज़ीराणी, ठीकु आहे जी। न। मूंखां तव्हां पुछो सकाफ़त जे बारे में, मूंखां तव्हां पुछो दड़नि जे बारे में। हाणे आऊं तव्हांखे ॿुधायां त असां दड़नि जी जॾहिं खोटाई कराईसीं त उते कुझु बि न मिलियो। पोइ असां पंहिंजो हथ जो दड़ो ठाहियोसीं। तव्हांखे ॿुधायो त 20 ट्रालियूं मूं मिटीअ जूं लारायूं। 20 ट्रालियूं लिखी छॾियो, इहा तव्हांखे कमु ईंदी अॻिते ॻाल्हि। 20 ट्रालियूं न डंपर आया आहिनि, उहे असां उते लारायूं आहिनि। दड़ो ठारायो आहे हथ जो दड़ो ठाराए करे जॾहिं असां उहो खोटाई कराईसीं उनजी, त उन मां कुझु बि न मिलियो। पछाड़ीअ उहो जेको मिटी लाराईसीं असां दड़े ते, उहा पोइ खणाए करे हिकिड़े फ़नकार जे घर में पाणी बीहंदो हुयो बरसाति जो, उते असां उहो उनखे भराए विझाए ॾिनोसीं। हाणे दड़ो खोटायोसीं, जेकॾहिं उन मां कुझु नथो मिले त उन में असांजो कहिड़ो ॾोह आहे। हर ॻाल्हि जी ज़िमेवारी सकाफ़त खाते खे न विझणु खपे। इहो छा था कयो तव्हां? पंहिंजो बुख़ार चेक था कयो शायदि। नाज़रीन, इते असां पंहिंजो प्रोग्राम ख़तमु कंदासीं। प्रोग्राम बेट बाल सां गॾु इजाज़त ॾिजो। प्याज़ खीर खे वरी मिलंदासीं कंहिं नए महिमान सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। तमामु भलो प्रोग्राम थी वियो, ॾाढो सुठो प्रोग्राम थी वियो न।